अस्सलाम वालेकुम दोस्तों। हींअर टे वीडियोस ठाहियां पियो परसेंटेज ते ऐं परसेंटेज जी ट्रिक्स ते। ठीकु आहे। हाणे हिन जा ट्रिक्स ॿुधाइण खां पहिरीं ट्रिक अॼु ॿुधाईंदुमि तव्हांखे। उहा ॿुधाइण खां अॻु में मां हिन जा तकड़ में आंसर लिखी थो वञा। हिन जो आंसर आहे मतिलबु मेंटली जवाबु आहे हिन जो 8, हिन जो आहे 24 ऐं हिन जो आहे 60 ऐं हिन जो आहे 4। हाणे तव्हां एतिरो जल्दी पाण बि करे सघो था। हिन जा जेके आंसर्स आहिनि उहे पाण बि लिखी सघो था। कीअं लिखी सघो था? अगरि तव्हांखे ट्रिक अचे थी। ट्रिक छा आहे ख़बर अथव? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 ज़ीरो कटियो, हिकु किथां बि 2 ज़ीरो कटियो, बाक़ी जेके बचनि उहे मल्टीप्लाए करे छॾियो। 4 ॾूं 8, हिते कटियो हिकिड़ो हितां ज़ीरो, हिकिड़ो हितां ज़ीरो, 2 ज़ीरो असांखे कढणा आहिनि वधि में वधि। 6 चौंक 24, 23 60। हाणे हितां ज़ीरो न बि कटिया हिकिड़ो, ॿई मां हितां कटे छॾिया आहिनि, त बि त 3 टाइम 2 60 थिया आहिनि। हाणे हिते 2 ज़ीरो आहिनि त छा बचियो? हिते 1 चौंक 4, सिधो सिधो। हाणे हिन जो मेथड जेको आहे, मेथडोलॉजी जेका आहे उहा छा आहे? उहा बि अगरि के दोस्त पढ़णु चाहिनि त मेथड तमामु सवलो आहे। एक्चुअली छा हूंदो आहे त 20% परसेंट जी जाइ ते ईंदो आहे 100। मां पहिरियों थो कयां ऐं ऑफ जी जाइ ते ईंदो आहे मल्टीप्लाई। बाक़ी एवरीथिंग विल बी सेम, यानी 20 साॻियो परसेंट खे कटे करे हेठों 100 ऐं ऑफ जी जाइ ते मल्टीप्लाई। हाणे छा थींदो दोस्तो? हाणे तमामु सवलो आहे त जेकॾहिं ज़ीरो वग़ैरह कटिजनि था त कटे हलो, जेको बचे थो उहो लिखो। मथे थो बचे 2 ऐं 4 ऐं हेठि थो बचे ही वारो 1 ऐं 1 न लिखिबो आहे, त 4 ॾूं 8 अची जवाबु, जेको मां कढियो ऑलरेडी। मतिलबु डायरेक्ट तव्हां कढी सघो था। इन हिसाब सां तव्हांखे हिन ट्रिक खे पहिरीं ट्रिक जेका आहे उहा आहे 2 ज़ीरो मेथड, 2 ज़ीरो ट्रिक। हाणे पाण पढ़ंदासीं 1 ज़ीरो ट्रिक ॿिए वीडियो में।